अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर कामदुल शौक की खबर ॾींदा हलूं। खैबर में नदीम महमूद खैबर, रिज़वान खैबर, कमरदीन कमराणी ऐं ॿियनि पारां सिंधी सकावत जे इयारे जी ख़ुशीअ में खैबर में रैली कढी वई। तफ़सील मूजिब खैबर में सिंधी सकावत इयारे जी हिक शानदार रैली कढी वई, जंहिंमें नदीम महमूद खैबर, रिज़वान खैबर, कमरदीन कमराणी, अब्दुल्ला मेमुर, सफदर मेमुर, एजाज खैबर, सैयद इल्ताफ शाह ऐं ॿियनि पारां सकाफ़ती ॾियारे जी ख़ुशीअ में खैबर में रैली कढी वई, जंहिंमें नंढड़नि ॿारनि ऐं वॾनि झूमरियूं ऐं जीए सिंध जा नारा हंया। वतन प्रीत न छिनन पाण में, पसो पखीअड़नि माणिया मेठ घणो। अॼु असीं सिंधी तमामु घणा ख़ुशि आहियूं। हीअ असांजे ईद जो ॾियारो आहे। असांखे हींअर रंग नस्ल ज़ात पात खां हटी करे हीउ ॾियारो मल्हाइणु घुरिजे। नौजवाननि में असांखे तइलीम ऐं शऊर जो कल्चर परवान कराइणु घुरिजे। हीअ असांजी सिंधी टोपी, हीअ असांजूं अजरकूं, हीअ असांजूं लुंगियूं, हीअ असांजो कल्चर आहे। जेके चवंदा असीं सिंध खे ॿ कंदासीं, असां उन्हनि खां सवाल था करियूं, तव्हांजो कहिड़ो कल्चर आहे? कल्चर जिन वटि हूंदो आहे उन्हनि वटि पंहिंजी ॿोली बि हूंदी आहे। तव्हां वटि कहिड़ी ॿोली आहे? असांजी पंहिंजी ॿोली आहे 5000 साल पुराणी। असां वटि पंहिंजो कल्चर आहे, असां वटि पंहिंजी ज़मीन आहे। तव्हां वटि न ज़मीन आहे, न ॿोली आहे, न कल्चर आहे। असां क़ौम आहियूं, असीं पंहिंजे क़ौम जो ॾियारो सॼी ज़िंदगी मल्हाईंदा रहंदासीं। जिए सिंध, नारे सिंध, जिए सिंध। उन मौके ते अॻुवाणनि जो चवणु हो त हिन वक़्तु असां सभिनी सिंधी भाइरनि खे ज़ाती नफ़रतूं ख़तमु करे पंहिंजी क़ौमी ईद गॾिजी मल्हाइणु घुरिजे। उन्हनि चयो त सिंध जी तारीख़ हज़ारे साल पुराणी आहे, जंहिंखे सॼी दुनिया तस्लीम करे थी। उन चयो त जंहिं बि सिंध खे टोड़ण जी साज़िश कई आहे, उन जो हाल इल्ताफ़ हुसैन वांगुरु थियो आहे। सिंधी कॾहिं बि सिंध खे टोड़ण वारी साज़िश खे कामयाब करण न ॾींदा। जेसिताईं हिकु बि सिंधी ज़िंदा आहे, तेसिताईं सिंध जे हक़नि ते धाड़ो हणणु कोन ॾींदासीं।